नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे कराची मां असांजो नुमाइंदो ज़हीर अहमद मेमण। ख्वाजा सराय एलायंस पारां पेट्रोल जी क़ीमतुनि जे वाधारे ऐं कमर तोड़ महांगाई ख़िलाफ़ कराची प्रेस ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में ख्वाजा सराय एलायंस ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन ख्वाजा सराय विंग जे मरकज़ी चेयरपर्सन बिंदिया राना, जिया फाउंडेशन चांदी शाह, ज़हरिश ख़ान, शहज़ादी राव, लता शाह, शम्मा नज़र अंजुम शेरी खां अलावा सवे ख्वाजा सराउनि शिरकत कई। इन्हनि पेट्रोल जी क़ीमतुनि में वाधारे ऐं कमर तोड़ महांगाई ख़िलाफ़ उबदारींदड़ नारा हंया ऐं हुकुमराननि खे चेतावनी ॾिनो त असां खां जीअण जो हक़ खसो पियो वञे। रोज़ानो पेट्रोल जी क़ीमतुनि में वाधारो महांगाई खे चोट चढ़ंदे ॾिसी ग़रीब ऐं मिसकिन बुखूं काटण ते मजबूर आहिनि। ॻाठ भॻी महांगाई सबबि बीमार दवाउनि जा पैसा न हुजण सबबि तड़पी पंहिंजी मौत पाण मरी रहिया आहिनि। असां मजबूर थी रोडनि ते निकिता आहियूं। अगरि महांगाई ते कंट्रोल न कयो वियो, पेट्रोल जी क़ीमतुनि में घटिताई न कई वई त असां गवर्नर हाउस ते एहतजाज कंदासीं। ख़ुदा असां खां जीअण जो हक़ न खसियो, असांखे मजबूर न कयो वञे त असां को सख़्तु क़दम खयूं ऐं महांगाई ते फौरी तौरु कंट्रोल कयो वञे, पेट्रोल जी क़ीमतुनि में घटिताई कई वञे।